बिलावल भुट्टो जो ज़रदारी है उनजो जो जलसो इस्लाम कोर्ट में थिए पियो उनजो जो तैयारियों मुकम्मल कयूं आहिनि। तव्हां बैकग्राउंड में ॾिसंदो हूंदो त जेका से 50,000 कुर्सियूं लगाई वियूं आहिनि। पीपल्स पार्टी जा जेके अॻवान आहिनि उहो दावा कनि पिया जेका लखनि जी तइदाद में जेको अवाम हिते गॾु थींदो सुभाणे। उन हवाले सां हिते जेके यूथ विंग जा जेके अॻवान आहिनि जेके सरगर्मियुनि में मसरूफ़ आहिनि। इस्लाम कोर्ट शहर सॼो जेका से पीपल्स पार्टी जे झंडनि सां सिंगारियो वियो आहे। मुकम्मल जेके तैयारियूं आहिनि उहो कयूं वियूं आहिनि। अॻवाननि जे अचु वञ जो जेको हिते सिलसिलो बि जारी आहे। अॼु जेका से राति ॿुधायो वञे पियो त बिलावल भुट्टो जेका ज़रदारी मिठी पहुचंदो। सुभाणे जेका से इस्लाम कोर्ट में जेको जलसो आहे उनखे ख़िताब कंदो। थरकोल जो बि विज़िट कंदो। असां उन्हनि अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त जलसे जे हवाले सां उन्हनि कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। भरपूर इस्तक़बाल जे लाइ असांजे लखे माण्हू हिते जलसे गाह में सुभाणे मौजूदु हूंदा। वफ़ाक़ी हुकूमत खे इहो पैगाम ॾींदा जेको तव्हां फराड कयो आवाम सां बुख ऐं बेरोज़गारी ऐं महांगाई जो जेको हुनजो ढोंग रचायो आहे हुनखे जवाबु ॾियण जे लाइ सुभाणे बिलावल भुट्टो यकते जे इज़हार करे थरिया सभु बिलावल भुट्टो सां गॾु हूंदा। बिलावल भुट्टो असांजो चेयरमैन सुभाणे अची रहियो आहे। हिन ग्राउंड ते जेको असां मेलो मचाए रहिया आहियूं इहो हिकिड़ो असांजो जेको वफ़ाक़ आहे उनजे ख़िलाफ़ु हिकिड़ो एहतिजाज जी हिकिड़ी जेको चइजे उहो कारवां शुरू थियण वारो आहे। जेको इमरान ख़ान जूं नाजाइज़ियूं आहिनि ऐं उन जूं बिटियूं पॉलिसियूं जेके मुल्क जे मथां उन्हनि मड़े छॾियूं आहिनि। बिलावल साहब इस्लाम कोट शहर में जलसो रखे सॼे थर वारनि ते इहो थोरो कयो आहे ऐं पाकिस्तान में छा करिणो आहे जदोजहद करणी आहे उन जे लाइ इस्लाम कोट खे पसंदि कयो। इन में असां दिलि जी गहरनि सां बिलावल साहब खे भलीकार चऊं था। पीपल्स पार्टी सभिनी जियालनि राति ॾींहुं महिनत करे पंडाल सजो है। इंशाअल्लाह ताला पूरे पाकिस्तान में इहो तारीख़ी जलसो हूंदो ऐं थरी आवाम इहो साबित करे चाहींदो त अञा बि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा जियाला किंजर खां वठी कारुंजर ताईं मौजूदु आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब असांजे थर में अचनि असांजे लाइ ख़ूब वॾी ख़ुशाइनी बात है। इंशाअल्लाह इन कामयाब जलसे खे असां वधि में वधि इंशाअल्लाह इनखे जलसे खे कामयाब कंदासूं। इस्लाम कोर्ट में को जलसो कयो पियो वञे इन में उमेद ज़ाहिर कई पई वञे त जेका से 50,000 जी कुर्सियूं लगाए वियूं आहिनि त हिकु लख जे अंदरि ऐं उनखां पोइ वधीक जेका से माण्हू ऐं जियाला जेके आहिनि उन्हनि खे शरीक करण जे लाइ अॻवान जेके ॻोठनि में जेके लथल आहिनि। गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लाम कोर्ट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।